साईं फरमायो कि इहो वॾनि गुनाहनि मंझां हिकिड़ो गुनाह आहे। ला दरर वला दिरार। नबी साईं फरमायो न कंहिंखे नुक़सान पहुचायो, न को तव्हांखे नुक़सान पहुचाए, न तव्हां कंहिंखे नुक़सान पहुचायो। जॾहिं तव्हां कंहिंखे नुक़सान न पहुचाईंदो तव्हांखे को नुक़सान न पहुचाईंदो। जॾहिं माण्हू पाण कंहिंजी दिलि आज़ारींदो आहे, पाण कंहिंजे लाइ तकलीफ़ जो बाहिस बणिबो आहे, त अंग्रेजी में चवंदा आहिनि त हर एक्शन जो को न को रिएक्शन थींदो आहे। सम्झो था? सो मदीने वारे दिलबर नबी असांखे सुकून सां ज़िंदगी गुज़ारण जो आसान रस्तो सेखारियो आहे। तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, ॿियनि खे पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो। न कंहिंखे तकलीफ़ पहुचायो, न कंहिंखे आज़ार पहुचायो, त अल्लाह ताला वरी तव्हांखे बि तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ फरमाईंदो। ज़बानी कलामी त हर को माण्हू चवे थो मां मुस्लमान आहियां, ईमान वारो आहियां, मोमिन आहियां, पर हक़ीक़त में मुस्लमान केरु आहे? मुंहिंजे दिलबर नबी लजपाल नबी फरमाया, सुनन तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस आहे, साईं फरमाया अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथनि खां ऐं जंहिंजी ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहण वारा हुजनि। ऐं वल मुमिनो मन अमिनहु नास अला दिमाइही व अमवालिही। मदीने वाले साईं फरमाया मोमिन उहो आहे, ईमान वारो मुस्लमान ऐं वरी मोमिन। मोमिन उनखे चवंदा आहिनि, नबी साईं फरमायो जंहिंखां माण्हुनि जा खून ऐं उन्हनि जा माल महफ़ूज़ रहनि, कंहिंजो रत न वहाए, कंहिंजो माल में नुक़सान न पहुचाए, कंहिंखे अज़ियत न पहुचाए, अहिड़ो सबबु न बणिजे जो माण्हुनि जो माल ज़ाया करण वारो थिए, कंहिंखे नुक़सान पहुचाइण वारो थिए, या कंहिंजे रत वहाइण जो बाहिस बणिजे, कंहिंखे अज़ियत पहुचाइण जो बाहिस बणिजे। नबी साईं फरमायो मोमिन माण्हू मुस्लमाननि जे रत ऐं माल जो मुहाफ़िज़ बणजण वारो आहे। हर हिकु सां एहसान कयो, नेकी कंदा रहो, पर जेके एहसान नथा करे सघो, कंहिंसां भलाई नथा करे सघो, त घटि में घटि इन ॻाल्हि खे त सोचो त असांखे कंहिंखे नुक़सान न आहे पहुचाइणो। मुस्लमान उहो आहे जेको या त माण्हुनि खे मुस्लमाननि खे ॿियनि खे नफ़ो पहुचाईंदो, ॿियनि खे फ़ाइदो पहुचाईंदो, पर अॼु फ़ाइदो नथो पहुचाए सघे, नफ़ो नथो रसाए सघे, घटि में घटि एतिरो त करे जो कंहिंखे अज़ियत न पहुचाए, कंहिंजी दिलि न रंजाए, कंहिंखे नुक़सान न पहुचाए, कंहिंजी जान, कंहिंजी माल, कंहिंजे अहल, कंहिंजे औलाद, कंहिंजे इज़त खे नुक़सान पहुचाइण, कंहिंजे दीन खे नुक़सान पहुचाइण, कंहिंजे घर खे, कंहिंजे मुहल्ले खे, कंहिंजे रस्ते खे, कंहिंजी जान खे नुक़सान पहुचाए, इहा मुस्लमाननि जी निशानी न आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जेकॾहिं तव्हां सां को माण्हू अहिड़ो हले, बुरो हले, तव्हांखे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे, साईं करीमन फरमाए, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त तव्हां उनखे बदिले में नेकी करे ॾेखारियो। वला यस्तविल हसनतु वला सय्यअ। नेकी बदी जे बराबरि नथी थी सघे, हरगिज़ नेकी ऐं बदी पाण में बराबरि नथा थी सघनि, पर जेकॾहिं को तव्हां सां बदी करे, तव्हां सां को ओणो हले, क़ुरान थो फरमाए ॾिसो सुभान अल्लाह, केॾो सुहिणो सबक़ अल्लाह जो क़ुरान ॾिनो आहे, केॾो भलो सबक़ ॾिनो आहे। क़ुरान थो फरमाए इदफा बिल्लती हिय अहसनु फइज़ल्लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम। सुभान अल्लाह। जेकॾहिं को तव्हां सां ओणो हले, तव्हांखे अज़ियत पहुचाइण जी कोशिश करे, त उनजी बदी खे तव्हां नेकी जे ज़रिए दूर कंदा कयो। को बुरो हले तव्हां हुन सां नेकी कयो, को तव्हां सां ॿियाई करे, अदावत करे, तव्हां हुन सां एहसान कयो। नबी साईं फरमायो एहसान कंदा रहो, तव्हांजो तव्हांजे हुनजे विच में जेका दुश्मनी आहे उहा भली दोस्ती में बदिलजी वेंदी, ॼण के तव्हां दुश्मन हुयो ई कोन, तव्हां पाण में गहरा यार आहियो। कअन्नहु वलियुन हमीम, ॼण के तव्हां गहरा यार हुयो, जेकॾहिं तव्हां बदिले में बुराई जे बदिले में नेकी करण वारा बणिजी वेंदव। सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकिड़ो सहाबी आयो, अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजा दिलबर नबी मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो माण्हू आहे, पाड़ेसरी आहे, ॾाढो अज़ियत पहुचाई अथई, ॾाढो मूंसां ओणो हलियो आहे, ॾाढो बुरो पाड़ेसरी आहे, मूंखे ॾाढो नुक़सान पहुचायो अथई। या रसूल अल्लाह, मूंखे ॿुधायो त मां हुन सां छा कयां, कहिड़ो बदिलो हलां? नबी साईं फरमायो वञ हुन सां नेकी कर, वञ हुन सां भलाई कर। ॿियो वञी हुन सां नेकी कई, वरी वापसि मोटी आयो कुझु ॾींहंनि खां पोइ, या रसूल अल्लाह, हाणे तव्हांजे हुकुम सां हुन सां नेकी त कयमि, पर उहो पहिरियां खां वधीक मूंसां बुराई थो करे, पहिरियां खां वधीक मूंसां ओणो थो हले। या रसूल अल्लाह, हाणे छा कयां? साईं फरमायो वञ हुन सां नेकी कर, वञ हुन सां ख़ैर ख़्वाही कर।
ॿियो दफ़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञो सां ख़ैर ख़्वाही कर। हे वियो बार बार वञी हुन सां नेकी कई त वरी हुन वधीक ज़्यादती कई। वरी रोज़ो नबी सुणे जी बारगाह में आयो, या रसूलल्लाह तव्हां त हुकुम फरमायो नेकी कयां भलाई कयां, पर या रसूलल्लाह हाणे त नेकी करे करे थकिजी पियो आहियां, हाणे त मां बेज़ार थी वियो आहियां महबूब, हाणे त को अमर फरमायो। साईं जन खे गुस्सो अची वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्से में फरमायो त वञ हुन सां नेकी कर। हो बुराई कंदे कंदे नथो थकजे, तूं मुस्लमान थी करे नेकी कंदे थकजी थो पवी। हो बुराई कंदे नथो थकजे ऐं तूं नेकी करण में थकजी थो पवी। वञ हुन सां भलाई कर। जेसीं उहो तोसां बुराई कंदो रहे तेसीं हुन सां भलाई कंदो रहो। उहो पाड़ेसरी हुन जो यहूदी हुयो, नबी जे कौल ते न अमल कयो। तव्हांजो हिकिड़े ॾियारे उहो पाड़ेसरी हिन सां गॾिजी आयो, या रसूलल्लाह तव्हां अमुर कयो हुयो हिन खे नेकी, हिन सां नेकी कर, ख़ैर ख़्वाही कर। अॼु हुन जे बदिले में हिन माण्हू जे दिलि में अल्लाह ईमान जी दौलत पैदा कई आहे, हे कलमो पढ़ी मुस्लमान थियण आयो। वो जो दुश्मन हुयो नबी जी तालीम ते मोमिन बणजो ऐं कलमो भरी मुस्लमान थी। मुंहिंजा दोस्तो कंहिंखे गार न ॾियो, कंहिंसां बुरो न हलो। मदीने वारे साईं फरमायो सिबाबुल मुस्लिम फुसूकुन, मुस्लमाननि खे गार ॾियणु इहो वॾे वॾो खुलो गुनाह आहे, खुली गुमराही आहे। फिस्क माना खुली गुमराही करणु, उहो माण्हू वॾो फासिक आहे जेको मुस्लमाननि खे गारियूं ॾियण वारो आहे, जेको माण्हू मुस्लमाननि सां बुराई करण वारो आहे। नबी साईं फरमायो कुल्लुल मुस्लिम अलल मुस्लिम हराम दमिही व मालिही व इर्दिही, हर मुस्लमान ते ॿिए मुस्लमान जो खून माल इज़त अल्लाह हराम करार ॾेई छॾियो आहे। कंहिंजी इज़त खे नुक़सान पहुचाइण वारा न थियो, कंहिंजे माल खे नुक़सान पहुचाइण वारा न थियो, कंहिंजे रत वहाइण वारा न थियो, बल्कि मदीने वारे साईं फरमायो मुस्लमाननि खे नफ़े पहुचाइण वारा बणिजी वञो। या अय्युहल्लज़ीना आमनू ला यस्खर कौमुम मिन कौमिन असा यकुनु खैरम मिनहुम, ए ईमान वारो मर्दन, ए ईमान वारा मर्दो, को गरोह बे गरोह ते ठठोल न करे, कंहिंजी मज़ाक न उॾायो। थी सघे तो तव्हां जंहिंजी मज़ाक उॾायो था उहो तव्हां खां वधीक भला हुजनि। ऐं अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वला निसाउ मिन निसाइन असा यकुन खैरम मिनहुन, ए ईमान वारियूं औरतूं ॿियनि औरतुनि जो मज़ाक न उॾायो। थी सघे थो जंहिंजो मज़ाक उॾायो था उहे तव्हां औरतुनि खां वधीक भलियूं हुजनि। कंहिंजो मज़ाक न उॾायो, कंहिंजी दिलि न आज़ारियो, कंहिंजे ठठोल न कयो। वला तलमिज़ू अनफुसकुम, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त हिक ॿिए खे ऐब न लॻायो, कंहिंजा ऐब न खोलियो, फलाणो अहिड़ो आहे फलाणो अहिड़ो आहे, ऐब न लॻायो। वला तनाबज़ू बिल अलक़ाब, बुरनि नालनि सां हिक ॿिए खे यादि न कयो। पर पुट हूंदा न कावड़ हूंदो कंहिंसां नथा ठहनि त उनजो नालो खारे पेश कंदा, फलाणो हीअं आहे, हो मूसो आहे, हो खमू आहे, हो रमू आहे, ईअं नालो टोड़े। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वला तनाबज़ू बिल अलक़ाब, कंहिंखे बुरनि लक़बनि सां यादि न कयो, बुरे नाले सां यादि न कयो। बिसल इस्मुल फुसूक बदल ईमान, ॿुधो ईमान आणण खां पोइ उनखे फासिक चवणु ॾाढो बुरो नालो आहे। को माण्हू मोमिन आहे मुस्लमान आहे, तव्हां वरी उनखे बुरो चओ, उनखे घटि वधि ॻाल्हायो। तोखे कहिड़ी ख़बर त हो तन्हाई में अल्लाह खे यादि कंदो हुजे, हो ज़ाहिर ज़ूर तुंहिंजे साम्हूं इबादत नथो करे, पर थी सघे हो अल्लाह जो ज़ाकिर हुजे, हो साइम हुजे, हो अल्लाह ताला खे यादि करण वारो हुजे, तव्हां खां भलो हुजे, मोमिन आहे मुस्लमान आहे, उनखे वरी गुनाह वारे नाले सां बुरे नाले सां यादि न कंदा कयो। वमन लम यतुब फउलाइका हुमुज़ ज़ालिमून, पोइ जेको माण्हू बुरो करे तौबा ताइब थी, तौबा नथो करे, कंहिंजी दिलि बाज़ारी, कंहिंखे दुख बि पहुचाई, कंहिं ते मज़ाक बि कई, कंहिंजी ठठोल कई, कंहिंजी दिलि आज़ारी, वरी तौबा बि नथो करे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए जेको तौबा नथो करे माना अल्लाह खां माफ़ी वठे, जंहिंजी दिलि आज़ारी अथई उन खां वरी माफ़ी वठे, जेकी ईअं नथो करे उलाइका हुमुज़ ज़ालिमून, इहो वॾो ज़ालिम आहे, वॾो ज़ुल्म करण वारो आहे, इहो माण्हू बदकार आहे जेको मुस्लमाननि खे अज़ियत पहुचाए रहियो। भई साईं करीमन फरमायो त जेको माण्हू नबी सुने फरमाया कि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हिकिड़ी औरत आहे मदीना मुनव्वरा में, वॾी नेक साले आहे, तवज्जो सां हदीस ॿुधो सभई मुतवज्जे थियो। नबी साईं फरमाया कि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हिकिड़ी औरत आहे वॾी निमाज़िण आहे, तहज्जुद गुज़ार आहे, रोज़ा बि रखे थी ऐं माण्हुनि खे रोज़ा रखाए थी, खोलाए थी, वॾी आबिद आहे, ज़ाहिद आहे, बंदगी करण वारी आहे। या रसूल अल्लाह, वॾी नेक साले आहे पर पंहिंजी ज़ुबान सां माण्हुनि खे घटि वधि ॻाल्हाईंदी आहे, केॾी महिल हुनखे गार ॾींदी, हुन सां जहिड़ो कंदी, हुन सां फसाद कंदी, माण्हुनि खे बुरो भलो चवण वारी आहे।
नबी सुने फरमायो ला खैर फीहा हिय फिन्नार, उनमें का भलाई ना है, उनके ॿुधायो उहा जहन्नम में औरत आहे, उनके जहन्नम जे खॾ में उछलायो जेको मुसलमाननि खे ज़िबाल साज़ियत थी पहुचाए। उनखे न निमाज़ फ़ाइदो ॾिनो, न रोज़े फ़ाइदो ॾिनो, न ज़कात फ़ाइदो ॾिनो, न रोज़न रखाइण फ़ाइदो ॾिनो, न रोज़न खोलाइण फ़ाइदो न ॾिनो, न उनखे इबादत फ़ाइदो ॾिनो। नबी साईं फरमायो जेको ज़बान सां घटि वधि गाल्हाए ला खैर फीहा, इहा नेक नाहे, इन में भलाई नाहे, हिय फिन्नार, इहा जहन्नम जे खॾ में हूंदी। मुंहिंजा दोस्तो पंहिंजा आमाल बर्बाद न कयो, पंहिंजूं इबादतूं बर्बाद न कयो। हे रमज़ान जो महीनो भलाई जो महीनो आहे, हर कंहिं जे दिलि में ख़ैर जो नेकी करण जो जज़्बो पैदा थींदो आहे। ऐं रमज़ान में माण्हू जे जेको आहे मुआज़ में अर्ज़ु कयो त शुगर लेवल जो घटि बि आहे त चिड़ पैदा थींदी आहे, गुस्सो पैदा थींदो आहे। इन करे नबी साईं फरमायो रमज़ान शहरु सब्र, रमज़ान सब्र जो महीनो आहे। जेकॾहिं तव्हांखे को घटि वधि थो ॻाल्हाए, ॾींहं जो बुरो भलो थो चवे, तव्हां ईअं चयोसि अना साइम, मां रोज़ेदार आहियां, अदा मां जवाब कोन ॾींदुसि, मां रोज़ेदार आहियां। नबी साईं फरमायो तव्हां सब्र करे वञो, अल्लाह तव्हांजा दर्जा बुलंद फरमाईंदो, तव्हांजी इज़त खे अल्लाह अञा वधाईंदो। ऐं जेकॾहिं तव्हांजी ज़बान जे ज़रिए कंहिंजी दिलि आज़ादी थी आहे, कंहिंखे तकलीफ़ पहुती आहे, हली वञी उन खां माफ़ी वठो, उनजी दिलि आज़ारी कई अथव, उन खां माफ़ी वठो। अल्लाह जी ज़ात जो कसम, मां रब जे घर में वेठो आहियां, माफ़ी वठण सां तव्हांजी इज़त घटि बि कोन। नबी सुने ख़ुदि कसम खणी चयो आहे जेको माफ़ी वठे उनजो जो रब उनजी इज़त खे अञा वधाईंदो आहे। माफ़ी वठण सां इज़त कोन घटिबी, अल्लाह तव्हांजी इज़त वधाईंदो, अल्लाह तव्हांजी इज़त में मज़ीद इज़ाफ़ो फरमाईंदो। अल्लाह ताला शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह ताला ख़ैर जा कम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उन्हनि बाननि में शुमार फरमाए जेके मुसलमाननि खे नफ़े पहुचाइण वारा आहिनि। अल्लाह उन जमात खां महफ़ूज़ रखे जेके मुसलमाननि जे लाइ अज़ियत ऐं ॾुख जो सबबु बणिबा आहिनि। अल्लाह आमीन।